ऐं नबी साईं जूं सभु घर वारियूं जो इज़त वारियूं चयो वॾी आवाज़ घर वारी इज़त वारी अथव अल्लाह साईं जी समूरनि नेमतुनि में ज़ाल घर वारी वॾी में वॾी नेमत सब जो सुभान सोरे साईं जे घर वारनि जी तारीफ़ कंदे ओ मुझे नबी जे कुरान की तारीफ कंदे अल्लाह सी कुरान में फरमायो या निसा नबी लस्तुन कदम मिन निसा जिनके कुरान में ॾाढे त चो सुभान अल्लाह हिते हुजे या मुंहिंजो भाउ दिलबर भाउ शमीर एॾी सुभान न चवे हा अखियूं अंदर छुड़ी पई ॾाढे जो सुभान बुलंद आवाज़ अल्लाह फरमाए मुंहिंजा हबीब जी मुंहिंजा अल्लाह ओ मुंहिंजा सोना नबी दुनिया में का जज जी घरवारी का वकील जी घरवारी का मास्टर जी घरवारी का प्रोफेसर जी घरवारी का वजीर जी घरवारी का सदर जी घरवारी हीअ माई सदर जी घरवारी आ वॾे उहिदे वारी आ हीअ माई प्रोफेसर लेक्चरार जे घरवारी आ वॾे उहिदे वारी आ हीअ माई सरदार वॾेरे जे घरवारी आ माई वॾे उहिदे वारी आ अल्लाह फरमाए मुंहिंजा हबीब दुनिया जे सारनि औरतुनि खां अल्लाह सिंह वॾे मोड़ो एज़ाज़ वॾे मोड़ो दर्जो वॾे मोड़ो अल्लाह इज़त जो ताज पारायो आहे तव्हांजे घर वारनि खे पारायो आहे जवीन पीअनि जा सरदार हो तीअ सारी दुनिया जे औरतुनि खां अल्लाह तव्हांजे घर वारनि जो वॾे मोड़ो दर्जो रखियो ॾाढे जो सुभान अल्लाह हथ खणी जो त नबी साईं जे घर वारनि जो वॾो शान अञा बुलंद आवाज़ सां ॿई हथ खणी जो केजादे कुरान में फरमायन नबी वौला बिल मुमिनीन मिन अनफुसिहिम वअज़वाजुहु उम्महातुहुम अञा वॾी आवाज़ अगर सौट के सौट तलाक दे अगर मासाद के मासाद तलाक दे तलाक वारी माई जो दद 3 महीना थींदो घणो चवड़े आवाज़ भैया माई भले बेहद निकाह करे ओ जे औरत जो संभरी वञे उन्हें माई के अदद 4 महीना ॾाढी करणो पवंदो पर लाज़िया ॻाल्हि कुरान में वाज़े चिती फरमाई मुंहिंजा हबीब जेके भी घर वारियूं तो महबूब मोहम्मद रबी जे निकाह में अगर उन्हनि मां सुभान मोहम्मद रबी कंहिंखे छॾे बि ॾे ए मुंहिंजा सुना माण्हू भेणा तो कयां जेके भी घर वारियूं अवाज निकाह में अल्लाह सीदान तो कयां तुंहिंजो घर वारियूं तुंहिंजी सॼी उम्मत जूं माइरूं थी ॾाढे जो सुभान अल्लाह अब मां पुट जो निकाह जायज़ आहे चो ना चो ना आहे निकाह मां पुट जो निकाह जायज़ ना आहे हाणे अल्लाह जी कुरान में ऐलान करे छॾियो त नबी साईं जूं घर वारियूं उम्मत जूं चो माइरूं वॾी आवाज़ मुंहिंजे साईं जी घर वारनि सां केॾी मोहबत हुई हे न्यारे मुंहिंजे फरमायूं मां मोहम्मद रबी के 3 शयूं प्यारियूं आहिनि घणियूं ॾाढे ॻाल्हायो मूंसां बुलंद आवाज़ हाक के दुकान प्यारी
बंगला प्यारा किनके बाग प्यारा किनके सवारियों प्यारियों किनके दोस्त प्यारा मोहम्मद नबी के ट्रेशियों प्यारे हुन का अरे न्यारे मुड़ी मौजून का जुआ तमाम बो जालिम सजे हक बयान क्या वजह से फरमायो तो मां मोहम्मद नबी के ट्रेशियों प्यारे नमाज मां मोहम्मद नबी के प्यारिया खुशबू मां मोहम्मद नबी के प्यारिया घर वाली मां मोहम्मद नबी के प्यारी हुन आप तमी पंहिंजे घर वारनि सां मोहबत कंदा हो न कंदा हो या ॾिसण सां मुंहुं चिमड़े जहिड़ो कंदा हो पंहिंजे घर वारी जी मोहबत सां निहारियो प्यार सां निहारियो उन्हनि ते हथु रखो इज़त सां पेश अचो उन्हनि खे गारियूं न ॾियो उन्हनि खे घटि वधि न चओ उन्हनि खे बि ॿिए मां ते अज़ीज़नि क़रीबनि ते बि गारियूं न ॾींदा करियो छोजो मुझे सिंह फरमायो जेको मुर्स पंहिंजे घर वारीअ खे गारियूं थो ॾे छो त मीर सनरनि त जे ॻोठ वारा घर वारी नौकरियाणी कोन्हे घर वारी गुलामियाणी कोन्हे घर वारी बानी कोन्हे तुंहिंजी इज़त आहे तुंहिंजो नंग आहे तुंहिंजी लज आहे तुंहिंजी ग़ैरत आहे वरी सिंह फरमायो जेको मुर्स पंहिंजे घर वारीअ खे गारियूं थो ॾे सतनी आसमान जा मलाइकनि मर्द ते लानत था कनि शरीर लिहाज़ में हिकिड़ा अहिड़ा हक़ आहिनि जेके मुर्स जा ज़ाल थी आहिनि मुर्स जा हक़ आहिनि ज़ाल ते ऐं हिकिड़ा वरी शरीर लिहाज़ में अहिड़ा हक़ आहिनि जेके ज़ाल जा मुर्स ते आहिनि ॿिन्ही जा हिक ॿिए ते हक़ आहिनि छो त ॿई हिक ॿिए जो ठप आहे ॾाढे जो सुभाणे मजीसी फरमायो घर वारे जो मथां हक़ आहे त पंहिंजे घर वारी जे रहण जो इंतज़ाम करे पंहिंजे घर वारी जे खाइण पीअण जो इंतज़ाम करे लटे कपड़े जो इंतजाम करे उनजी बीमारी बड़ी में सार लहे पंहिंजे घर वारी जी इज़त करे उन सां अखलाक सां ॻाल्हाए ताना भी न दे घर वारी के महना भी न दे वरी घर वारी जे मथां भी हक़ आहे त पंहिंजे घर वारे जी इज़त करे औरत रसूलुल्लाह वटि आई ओ मुझे सुना सही मां के हिकिड़ो मसइलो पुछण आई आहियां त मां पंहिंजे घर वारे जी इज़त कीअं कयां मां जे मुड़ुस तोखे इजाज़त नथो ॾे त घर जी चाठ न टुकजां मुड़ुस तोखे सॼे घर जी धन्याणी करे छॾियो आहे मुड़ुस जी लज रखजां इज़त रखजां भरम रखजां उनजे बचन जी देखभाल कजां उनजी इज़त जी हिफ़ाज़त कजां मुड़ुस जी आवाज़ खां पंहिंजी आवाज़ खे मथे न कजां तेज थी मुड़ुस सां न ॻाल्हाइजां तेज तबियत शौक़ी मुड़ुस खे न ॾेखारजां मुड़ुस खे शइ न ॾिजां सही इज़त केतिरी कयां पर मां जे तुंहिंजो घर वारो बीमार आहे बीमारीअ जे करे तुंहिंजे घर वारे जे जिस्म में फरूसना थी बयान गंद वहे पियो मां जे इहो ज़ख़्म पंहिंजे घर वारे जो वेही ज़बान सां चटी त बि घटि आहे तुंहिंजे मथां तुंहिंजे मुड़ुस जो हक़ अञा मथे आहे अॼु ईअं आहे मामूली मामूली ॻाल्हियुनि ते घर फिटी वेंदा पोइ नियाणियुनि जूं ज़िंदगियूं तबाह थी वेंदियूं पाण बि सूरनि में ॿियो बि को सूर ॿिया वरी माण्हू फिटा कड़ जीअं ज़ाल मुड़ुस जो कुर्ब घणो हूंदो आहे न उते वञी जुदाई जा ॾार विझंदा तव्हीं त अहिड़ो ॻाल्हायो जे ज़ाल मुड़ुस हिक ॿिए खां नाराज़ आहिनि त पाण में ठही वञनि छो त ॿिनि खे टोड़ण वारो ॿिनि खे जुदा करण वारो
नफ़रत विझण वारो, दुश्मनी विझण वारो, इहो रहमान जो बंदो कोन्हे, शैतान जो बंदो। अल्लाह जा बाना, रहमान जा बाना जोड़ींदा। ॾाढे जो सुभान अल्लाह। वॾे आवाज़ त हिकिड़ी जो हक़ पूरो न थियो, वीचारी सूरनि में आहे, वरी ॿियो निकाह। ॿी जो हक़ पूरो न थियो, वीचारी सूरनि में आहे, वञी वीचारी पीउ माउ वटि वेठी, टियों निकाह। वरी टीह जो हक़ पूरो न थियो, वीचारी सूरनि में आहे, वरी चौथों निकाह। वरी जे सम्झाए खणी कि मोला तूं छो थो इतराज़ करीं, क़ुर में जो लिखियो पियो आहे त 4 शादियूं मुड़सला जाइज़ आहिनि, अजुदा आहे त पढ़ा। कुरान में फरमाए थो फनकिहू मा ताब लकुम मिन निसाए। ॾाढे जो सुभान अल्लाह। कुरान में फरमाए फनकिहू मा ताब लकुम मिन निसाए मसना व सुलास व रुबा फ़इन ख़िफ़्तुम अल्लाह तअदिलू। ॾाढे नजे जा सुवाल। अल्लाह फरमाए निकाह कयो, ॿ निकाह कयो, टे कयो, 4 कयो, 4 शादियूं कयो। मां अल्लाह के हुक्म थो ॾियां, अवला जाइज़ हो। पर कुरान में फरमाई त 4 भी शादियूं, 3 भी शादियूं तॾहिं कयो जॾहिं अल्लाह तअदिलू इंसाफ़ करे सघो। अल्लाह जी इंसाफ़ असां खां न थी सघे त पोइ अल्लाह अॻियां फरमायो फ़वाहिद। जे अदल नथा करे सघो, इंसाफ़ नथा करे सघो, पोइ तव्हांजे लाइ फ़वाहिद हिकिड़ी काफ़ी अथव, हिकिड़ी सां गुज़ारो कयो। हाणे सोचणो आहे असांखे यादि अल्लाह साईं 2 निकाहनि जी मोकल या 3 जी, 4 जी छो ॾिनी आहे, इहो बि क़ुर में लिखियो पियो। क़ुर में फरमाए थो ला तक़रबु ज़िना इन्नहु कान फ़ाहिशा। मां अल्लाह तव्हांखे 4 निकाह जी मोकल इन जे करे ॾिनी आहे त तव्हीं ज़िना न कयो, ज़िना जे वेझा न वञो। हिकिड़ो निकाह कयो, ॿियो कयो, टियों कयो, चौथों कयो, पर इंसाफ़ बि कयो। अल्लाह तअदिलू फ़वाहिदतन औ मा मलकत ईमानुकुम। ॾाढे सुभान न चइजो। बाबा घर वारनि सां अदल कयो, जहिड़ो हुनखे थो घुरे त हिनखे बि अहिड़ो घुरो, हुनखे भाई थो त हिनखे बि भां, हिनखे जुती वठी ॾिनी थी त हिनखे बि वठी ॾे, हिनखे कपिड़ा वठी ॾिना थी, वॻो वठी ॾिनी त हिनखे बि वठी ॾे, हुनजी इज़त थो करी त हिनजी बि इज़त करे। अदल कंदव या न कंदव? वॾी आवाज़ अल्लाह जी कुरान में फरमाए अल्लाह के बानन मां बना, मां अल्लाह के बानन मां बनुए प्यारियों अल मुस्लिमीन वल मुस्लिमात वल मुमिनीन वल मुमिनात वल कानितीन वल कानितात। ॾाढे जो सुभान अल्लाह। मूंखे मुस्लमान था वणनि, मूंखे मोमिन था वणनि। अल्लाह अॻियां फरमाए मूंखे फरमान बरदार था वणनि। अल्लाह ऐं हुनजे रसूल जो फरमान बरदार थियो। घरवारी भी पंहिंजे घरवारे जी फरमान बरदारी करे, घरवारो भी पंहिंजे घरवारी सां भलो हले। और इंतसाबो कोसन पानन ते घर न आहिनि सड़ंदा। अल्लाह जो वास्तो अथव, पंहिंजे घरवारनि जो अदब कयो, पंहिंजे घरवारनि सां प्यार कयो। तूं अहिड़ो पंहिंजे घरवारी खे प्यार ॾे जो तोखां सवा ॿिए हंधि तुंहिंजी घरवारी खी न खणे। अहिड़ो घरवारी खे प्यार ॾे। बाक़ी घरवारी खे घुरंदे न त पोइ शैतान तो बुछड़ो आहे, दुश्मन आहे। जे 5 रुपया घरवारी खे न ॾींदे, घरवारी खे घरवारी करे न सम्झंदे त पोइ शैतान। पोइ वरी छा संभाली न पाण कोन, घर वारनि जा हक़ खाई वेठा आहिनि।
तुझी मुझे गाल बुधी हण बोली ये कारिया ये फलानिया ये बुछड़िया अल्लाह जो वास्तो तो पंहिंजे घर वारनि में शिकव मखां बि बचियो पंहिंजे घर वारनि सां भला हे न्यारे मुड़ी अवां असांजी ज़िंदगी में अहिड़ा मसइला ई कोन आया जेको मसइलो रसूलुल्लाह जे वक़्त में साईं सां पेश आयो ओ मुंहिंजे नबीअ जी प्यारी घरवारी अमा आयशा सिद्दीक़ा जेके प्यार में साईं करे हुमेरा करे सरींदा अमा आयशा पंहिंजे हुजरे में वेठी आहे त नाग अंदर हुजरे में घड़ी आयो अमा आयशा यकदम नाग के मारे विधो ओमे मन थी थी मां तो नाग के न मारी हाँ मता मुसलमान जिन हो जिन घणा रूप कंदा करे पोड़े माण्हूअ जे रूप में करे ॿारनि जे रूप में करे जानवरनि जे रूप में करे ख़ौफ़नाक शिकलियूं करे वरी मोमिन करे मदरसनि जे तालिब जे सूरत में ओ मुंहिंजी मां तूं नाक खे न मारी हाँ मता मुसलमान जिन हो अमा आयशा दी जे उमेमन अगर मुसलमान जिन हुजे हा त महबूब खुदा जे हरमन में बिना इजाज़त जे दाख़िली न थे हा ॾाढे जो सुभान अञा बुलंद आवाज़ नबी साईं जो घर वारियों की मामूली हुई नबी साईं जे हरम के मामूली हे न्यारे मुड़ी सॼे लश्कर में अफ़वाह थियो सॼे लश्कर में अफ़वाह उन लश्कर जी क़यादत अॻवानी साईं पाण पिया कनि बीबी आयशा ते इल्ज़ाम लॻो बीबी आयशा साईं ते इल्ज़ाम लॻो साईं जी नबूत जे कन मुबारक जरिए बुलायो साईं पैगाम मोकिलियो त आयशा खे चयो त मुंहिंजो घर छॾे पंहिंजे बाप अबू बकर सिद्दीक़ जे घर वञी ओॾां वञी यकदम साईं तलाक ते तुरी कोन आया हाणे पंहिंजे घर वारी खे तलाक ॾींदुसि न जोश सां गॾु कुझु होश का कमु वठो असां बि तजुर्बो कयो आहे जज़्बात सां मसइला हल न आहिनि थींदा थधे दिमाग़ सां मसइला हल थींदा मौलाना चवंदा न त कावड़ चढ़ेव अगरि बीठा हो त वेही रहो अञा वेठे थी कावड़ चढ़े त सुम्ही रहो अञा जे कावड़ चढ़े त पोइ तड़को छो कावड़ आहे बाहि लॻंदी आहे बाहि त पोइ आसरो ई लाहे इन करे शैतान तेज़ी ॾेखारींदो शायर पंहिंजे घर वारी ने पैगाम मोकिलियो हुमेरा खे चयो पंहिंजे पे अबू बकर जे घर वञी होॾां मां आयशा बेख़बर हुई त छाजे करे साईं मूंखे पैगाम मोकिलियो आहे त मां हुज़ूर जो घर छॾे मां अबू बकर सिद्दीक़ पे जे घर वञा और साईं घर आया ॾाढो ग़मगीन ॾाढो ॾुखा रहा नबी साईं इज़्ज़त जो मसइलो हो नबी साईं ग़ैरत जो मसइलो हो साईं जोश का कम न वरितो रहीमी तबियत रखण वारो मुंहिंजो साईं थधी तबियत वारो मुंहिंजो साईं मिठी तबियत वारो मुंहिंजो साईं जे परावनि खे सीनी लाथो जे रोंदड़नि खे खिलायो जे यतीमनि जा दुख पंहिंजे सीने मुबारक ते खयां मुंहिंजे साईं मस्जिद नबीअ में पंहिंजे टिनि ग़ुलामनि खे घुराए हुज़ूर मशवरो कयो छो त क़ुरान बि हुकुम कयो फ़ाफ़ु अन्हुम वस्तग़फ़िर लहुम वशाविरहुम फिल अम्र हे मुंहिंजा सुणा को बि इहो कमकार कयो त पंहिंजे ग़ुलामनि खे विहारे मशवरो सलाह कंदा कयो संगुराचो मशवरो सुन्नत ऐं में बि पंहिंजे घर जो मसइलो हिकिड़ो त कोशिशि करियो अकुलमंद थियो हिंद बिरादरी जो फ़ैसिलो ॿी क़ौम करे छो करे चना बिरादरी जो फ़ैसिलो ॿी क़ौम करे अब्बासी बिरादरी जो फ़ैसिलो का ॿी क़ौम करे उन फ़ैसिलनि में गैरनि जा असांजे नियाणियुनि जा नाला चिटा थियनि
असांजे एब ज़ाहिर थियनि हेड़ा चङा मुड़स हिननि जे घर में हेड़ियूं औरतूं आहिनि हेड़ियूं मायूं आहिनि तो गैरतमंद माण्हू त सॼी ज़िंदगी कंधु खणी न सघंदा इन करे कोशिश कयो त घर जी ॻाल्हि घर में ई हुजे घर जी ॻाल्हि दाना वथियो घर ताईं महदूद रखो घर में उन ॻाल्हि खे उन मसइले खे ठाहे अकुलमंदी इन में अथव साईं सिर्फ़ पंहिंजे टिन गुलामनि खे घुरायो उन्हनि मां हिकिड़ो गुलाम मुंहिंजे नबीअ जो सहुरो हो ॾाढे जो सुभाणे ओ मुंहिंजे साईं पंहिंजे गुलामनि खे घुरायो उन्हनि गुलामनि मां हिकिड़ो गुलाम मुंहिंजे साईं जो सहुरो आहे जंहिंजो नालो उमर बिन ख़त्ताब आहे उमर साईं जी न्याणी हज़रत बीबी हफ्सा मुंहिंजे साईं जी घरवारी आहे ॿियो उस्मान सिंह खे घुरायो उस्मान सिंह मुंहिंजे हुज़ूर जे ॿिनि न्याणियुनि जो घोटु आहे टियों अली सिंह खे घुरायो अली बि मुंहिंजे साईं जे न्याणी हज़रत फातिमा ज़हरा जो शोहर आहे हज़रत उमर ॾे निहारियूं उस्मान अली ॾे निहारियूं ओ उमर उस्मान अली मुंहिंजो मेना ते ॾोह लॻियो आहे उमर तुंहिंजो कहिड़ो मशवरो आहे उस्मान तुंहिंजो कहिड़ो मशवरो आहे अली तुंहिंजो कहिड़ो मशवरो आहे हुज़ूर जा सजण नबीअ जा हमदर्द तेरा त मुंहिंजे हुज़ूर मशवरा कया वरी हुज़ूर खे मशवरो बि अहिड़ो ॾिनो अहिड़ो हुज़ूर खे मशवरो ॾिनो त हुज़ूर जा जो ॾुख ई लही विया मशवरो बि सजण माण्हू सां कयो भाड़े सां मशवरो न कजो कॾहिं जेको भाड़ियो हुजे बाल जो फिटाकड़ो हुजे मुनाफ़िक हुजे कॾहिं बि घर जो मसइलो हुननि सां शेयर न कयो अकुलमंद माण्हू हुजो ऐं कोशिशि कयो हे नियारे मुड़े मथां तव्हीं भुलियल हुजो फलाणो वॾेरो फलाणो ऐसो फ़ैसिलो करे कोशिशि करे जे सलाह मशवरो कयो अव्हांजा ख़ैर ख़्वाह अव्हांजा सजण आलिम अथव इल्म वारा अकुलमंद आलिम अथव अव्हांखे को न को आलिम रस्तो कढी ॾींदा जाहिलनि ॾे न वञो जिन खे ख़बर गुस्ल जी कोन्हे जिन खे ख़बर वुज़ूअ जे फ़र्ज़नि जी कोन्हे जिन खे ख़बर शरीयत जी कोन्हे उलमा ॾे अचो उलमा जे मजलिस में वेहो जेको अहिड़ो मसइलो आहे तव्हांजा आलिम ख़ैर ख़्वाह अथव सजण अथव उन्हनि सां मशवरो कंदव इनशा अल्लाह को न को अव्हांजे मसइले जो हल ज़रूरु निकिरंदो ऐं उलमा खां दुआ बि करायो त ख़ैर थी वञे इनशा अल्लाह आलिमनि जी दुआ जो रंग लाईंदो ॾाढे जो सुभान अञा बुलंद आवाज़ उमर तुंहिंजो कहिड़ो मशवरो आहे ॾाढे जो सुभान अल्लाह अञा बुलंद आवाज़ अदा मां तोखां थो पुछां नबी साईं जी घरवारी बि अम्मा आयशा नबी साईं जी महबूबा प्यारी घरवारी उमर खे नबी से मशवरे में आंदो उस्मान साईं खे अली साईं ॾाढे जो सुभान अल्लाह है जो उमर तो अल्लाह जा रसूल ॾाढे जो सुभान अल्लाह जे मुंहिंजा सुहिणा नबी अबू बकर सिद्दीक़ जे नियाणीअ सां निकाह कयो मां कंहिंसां मशवरो कयो ॾाढे ॾाढे जो सुभान अल्लाह अञा बुलंद आवाज़ हथ खणी जो सुभान अल्लाह सुहिणो उमर तुंहिंजे अल्लाह जा रसूल अबू बकर सिद्दीक़ साईं जे नियाणीअ सां अम्मा आयशा सां निकाह कयो अवां कंहिंसां मशवरो कयो ॿुधो मीर हसन रिंद जे ॻोठ वारा अब्दुल अज़ीज़ रिंद जे शादीअ जे मौक़े ते अचण वारो हिन दीनी जलसे में अचण वारो हुज़ूर फरमायो उमर जिब्रील अमीन मां मोहम्मद रबी वटि रेशमी रुमाल खणी आयो ए मोहम्मद रबी हे अव्हां जी अमानत पंहिंजे अमानत खे संभालियो सब जो सुभान अल्लाह बड़े आवाज़ जो सुभान अल्लाह उमर मां मोहम्मद रबी रेशमी रुमाल के खोज में हजरत आयशा जी तस्वीर हुई
ॾाढे ॾाढे त जो सुभान अल्लाह वॾे आवाज़ सां उमर रोशनी रुमाल के खोल में आशा जी तस्वीर हुई उमर अल्लाह अकबर जो नारो हणी तो जे ए रबी मोहम्मद करीम छो तू परेशान थे फैसलो थी वियो इन जी मात तमा के आशा कुआर करे रब पाण ॾिनी अमाशा जो मामलो मुंहिंजी दिल थी जे रब जे हवाले कयो शब्द जो सुभान अल्लाह अदा चाचे प्रणायो घर वारी यार मुड़े चवण नथी करे चाचे के दा अञा त तो प्रणायो हो न मामे प्रणायो तो मामे के दा हणी दे न यार मुड़े अल्लाह अकबर जी घर वारी नथी चवण करे तो पंजे सवरे के दा हणी दे त तू समझाई त तुंहिंजी थी आ उमर सही तो चे साईं अवां की हज़रत आशा कुंवार करे रब ॾिनी तव्हां जी कुंवार रब चूंडी तभी भी आशा जो मामलो तो रब के हवाले कयो सब जो सुभान अल्लाह साईं समूरा जो रब भला फैसला कंदड़ा चवड़े आवाज सां जी रब सां मोहब्बत हूंदी उनके रब जी गाल वणंदी दोस्त सां मोहब्बत हूंदी उन जो नालो वणंदो जिक्र वणंदो जेके रब सां मोहब्बत करण वारा हथ खणी जो सुभान अल्लाह अल्लाह रब रब अञा बुलंद आवाज सां भला फैसला कंदड़ो केरो अञा वॾे आवाज़ ओ सारे जी मुंह जलाण वारो केरो वॾे आवाज़ हर कंहिंजी मदद करण वारो केरो सब्द जो सुभान अल्लाह तेला फरमाए तो हस्बुनल्लाह व निअमल वकील निअमल मौला व निअमल नसीर ॾाढे ॾाढे जो सुभान अल्लाह जिनके कुरान वणे ॿई हथ खणी जो सुभान अल्लाह अल्लाह वड़े वा मीर सन रंद जे ॻोठ वारो अॼु अल्लाह सी मां ते राज़ी आ अॼु हेॾो मिठो कुरान तो पढ़जे मीर सन रंद जे ॻोठ में सब जो सुभान अल्लाह अञा वॾे आवाज़ सां जिनके कुरान वणे ॿई हथ खणी जो सुभान अल्लाह सुनो उमर तुझे अल्लाह जो रसूल अब आगे आशा वार करे जण वारो केरो सब जो सुभान अल्लाह जालो ॾियण वारो केर तेरा फरमाए तो रब्बना हब लना मिन अज़वाजना व ज़ुर्रिय्यातना क़ुर्रत अयुन वजअलना लिलमुत्तक़ीन इमामा बड़ी आवाज न तो जी सुभान अल्लाह हथ खणी जो सुभान अल्लाह जालो ॾियण वारो केरो हथ खणी जो अल्लाह उमर सुनो तो जे अल्लाह जा रसूल अवां की आशा कुआर करे ॾियण वारो केर हुजूर फरमायो अल्लाह सब जो सुभान अल्लाह उमर सुनो तो जी सुना वो तव्हां हज़रत अम्मा आयशा जो मामलो भी रब जे हवाले कयो न ॾाढे जो सुभान अल्लाह आसमान तुंहिंजो कहिड़ो रायो आ मुझे आयशा जे बारे में वधो मीर सन रंद जे ॻोठ वारो मक़सूद जे लाइ के वारो उस्मान तो जवाब ॾे अल्लाह जा रसूल अवी नमाज़ पढ़ाईंदा जुती मुबारक पाईंदा अवा हिकु दफ़े जुती मुबारक लाइ हुजरे में था दाख़िल ॾियो असां पुछा कई जुती पाए विंदा अॼु छाजे करे ॿाहिरि जुती लायो अवां ॿुधायो त जिब्रील अमीन आयो ए मोहम्मद रबी मामूली पलीती अवां जी जुती मुबारक के लगी वई आहे या जुती पाए अॼु हुजरे में दाख़िल न थियो उन हुजरे में अमा आयशा संगवा सां गॾु रहंदी आहे मौजा सुणो जेको अल्लाह मामूली पलीती अमा आयशा जे हुजरे में नथो बर्दाश्त करे ओ अल्लाह एड़ी औरत जी हुजरे में कीअं बर्दाश्त कंदो सब जो सुभान अल्लाह अल्लाह अकबर सजन सुनी सलाह ॾींदो आहे
सजन सोनू मशवरो ॾींदो आहे उमर जो मशवरो बि चओ सुभान अल्लाह उस्मान साईं जो मशवरो बि सुभान अल्लाह वारो आयो अलीअ जो हथ खणी त चओ सुभान अल्लाह अली जा दीवाना ॾाढे चओ सुभान अल्लाह हेॾे हर मुड़े अली तुंहिंजो कहिड़ो मशवरो आहे अली सुनो तो मशवरो ॾे ओ मुंहिंजा सुहिणा साईं अव्हां जो इस्म बि पाक जिस्म बि पाक लिबास बि पाक बिस्तरो बि पाक जेका आशा अव्हां सां हिकिड़े बिस्तरे ते हिकिड़ी चादर में निंड करे तभी अल्लाह जो क़ुरान पियो मथां लहंदो उहा आशा अहिड़ी किंदी थी सघे मुंहिंजी दिल जी जे त मूंखे मोकिलजो आशा सदीका साईं जा दुश्मन माली ॻोल्हे ॻोल्हे मारिया सभु सुभान अल्लाह मदद साहब मशवरो ॾिनो हुजूर फरमायो त मुंहिंजा ॾुख लही विया ॾाढे जो सुभान अल्लाह उतां जीअं साईं हलिया हेॾे हर मुड़े सुणे जीअं साईं हलिया अबू बकर सदीक साईं जे घर ॾे 40 ॾींहं थी विया आहिनि अलाह हेॾे निहार अब आयो कूड़ो हो न चओ कूड़ो चओ बोतान हो न जो त कुरान अची सफ़ाई ॾिनी हेॾे हर मुड़े पोइ 40 ॾींहं छो लॻा साईं खे बर वक़्तु ख़बर न पई चयो त ख़बर रखण वारो ग़ैब जी केरु आहे अधु खणी चयो वॾे आवाज़ अल्लाह हेॾे हर मुड़े तकड़ जा फ़ैसिला न कंदा करियो सोच सम्झ का कम वठंदा करियो हेॾे हर मुड़े अकुल वज़ीर अथव अकुल वारा कम कयो बेअकुल न थियो हेॾे हर मुड़े साईं घर में दाख़िल थिया तार फरमायो मुझे मेरा जी खबर जो और अबू बकर भी रोए पियो ओ मेरो मां अमा शाह जी अम्मा अबू बकर जी घरवारी भी रोए पई अमा शाह जी मां दीजे अरबी मोहम्मद करीम उन ॾींहं खां अमा जी घरवारी हो जे घर जे अंदर मुसलो सले ते अखिन मां पानी बीमार वाए उनी रब के पई दाड़े जेको जान जो पालवा सभु सुभान अल्लाह दाहूं ॿुधंदड़ केरा पुकारा ॿुधंदड़ केरा हथ खणी चयो अल्लाह बुलंद आवाज़ सां फैसला भला कंदड़ केरा छॾे तॾे रब ते ॾिस त केतिरो रब फैसला करे हेॾे हर मोॾे ज़ालिमनि खे ख़ुदा सुकाए छॾींदी मोमिननि जो रब यार थी मुतक़िन जो यार थी रुगो हिक जो थी ॾेखार सभु सुभान अल्लाह साईं अंदर आया अमाशा जे मथों चादर हुई हिरणी हर मुड़े अमाशा साईं जे मथों चादर हुई हुजूर घर में बीठा हुजूर ॾुखारे आवाज़ में चयो ओ मेरा कहिड़ो हाल आहे अमाशा दीजे इएं जो मूंखे साईं चयो पर पाण खे झले न सघियमि उथी अखियुनि मां पानी जी नार वाए हुजूर खे भाकुर पायो दीजे चेदी अश्कू बसी हुज़नी इलल्लाह ॾाढे ॾाढे त जो सुभान अल्लाह हथ खणी जो सुभान अल्लाह ओ मुझे सोया साईं आवाज़ हुमेरा जो अमा का सवाइड़ो हाल जेको जुदाई में याकूब अलैहिस्सलाम यूसुफ अलैहिस्सलाम जो सोना साईं मां पंहिंजे ॾुखनि जी तां रब खे ॾिनी पाण खुदा शाह सब्र कर मां मोहम्मद बि तां रब खे ॾिनी तुंहिंजे तरफ़ा उमर उस्मान अली बि तां रब खे ॾिनी ए आशा सब्र कर अल्लाह जो फैसलो अचण वारो ॾाढे जो सुभान अल्लाह सच्चा सच्चा थींदा कूड़ा कूड़ा थींदा अमी भी सब्र कयो दा रब खे ॾे रब जा फैसला जेके थींदा खुदा जो कसम खणी थो चवां जंहिंमहिल खुदा जो फैसलो थींदो आहे जे ज़ालिमनि सां तूं ऐं मां पुॼी न सघंदा आहियूं अल्लाह पुॼण वारो चयो वॾे आवाज़ सां इंतकाम वठण वारो केरु ॾाढी ॻाल्हि वॾे आवाज़ सां कुरान में फरमाई वल्लाहु अज़ीज़ुल इंतिकाम तो सोरो बंदा
सब्र कर अल्लाह फरमाए मां रब भलो बदलो वठंदड़ आया भलो बदलो वठंदड़ केरा चवरे आवाज अल्लाह वा अजा अबू बकर सिद्दीक जे सही घर में हा हेरे निहार मोड़े कुरान पे नबी ते लाई डरे जो सुभान अल्लाह हो आयशा मां मोहम्मद रबी जे मथों चादर ने अमा शादी के मुंह चादर खणी साईं जे मथानी साईं कुछ वक्त का पोइ उथिया चेहरो भरे पियो ये चादर मां चेहरो ज़ाहिर थियो ये बादल मां चंड ज़ाहिर थींदो है हुजूर मुर्गी चयो आशा मुबारक थी अल्लाह करीम तुझी पाकाई बयान करे छॾी थी ॾाढे जो सुभान अल्लाह वॾे आवाज़ सां हे निहार मुड़े यूसुफ ते तोहमत पई लगे मिस्र में बार पियो चवे हे निहार मुड़े बीबी मरियम ते पई तोहमत लगे ईसा नबी पियो ॻाल्हाए वड़े वा मोमिन जी मां हुजूर जी घरवारी अमा शाह जी तोहमत पई लगे रब पाण पियो ॻाल्हाए ॾाढे त सुभान अल्लाह बड़े आवाज भक्तन वारे जान जी भाऊ ओ भागन वारे जान जी भाऊ अमरे आयशा न्याणिया मीर मोहम्मद मुरसल जे जेका रूह जी राहत राणिया हथ गणी जो सुभान अल्लाह बीबी आयशा जा बच्चा ॾाढे जो सुभान अल्लाह एड़ी हर मुड़े मुझे सही फरमाया आयशा मुबारक थी जिब्रील अमीन कुरान खणी आयो थी जेके आयतूं पढ़े मूं खुतबे में अहिड़ो सी बारो थी सूरत जो नालो नूर थी हथ खणी त चओ सुभान अल्लाह आज जिब्रील कुरान खणी आयो अल खबीसात लिल खबीसीन वल खबीसून लिल खबीसात वत्तय्यिबात लित तय्यिबीन वत्तय्यिबून लित तय्यिबात उलाइका मुबर्रऊन मा यक़ूलून लहुम मग़फ़िरतुन व रिज़्क़ुन करीम अजा ॾाढे जो सुभान अल्लाह अज तो माना क्या माना ॿुधंदे अंदर ठही पवंदो वरी आवाज़ जो सुभान अल्लाह ए अरबी मोहम्मद करीम अल खबीसात लिल खबीसीन वल खबीसून लिल खबीसात ए मोहम्मद रबी पलीत ज़ालू पलीत मर्दन जेला पलीत मर्द पलीत ज़ालुन जेला पाक ज़ालू पाक मर्दन जेला पाक मर्द पाक ज़ालुन जेला ए मोहम्मद जियां तू पाक है तुझी हुमेरा भी पाक थी डारे डारे जो सुभान अल्लाह हे अरबी मोहम्मद करीम जे तू पाक तुझी आशा भी पाक जेके आशा जी इज्जत अज़मत हज़रत आशा जो शान मान ॾिसो हुजे अवल तो अरबी मोहम्मद करीम ने न्यारे जी आशा जो घोट एॾे शान वारो आहे त कुंवर बि एॾे शान वारी आहे बड़ी आवाज जो सुभान अल्लाह अन्य बुलंद आवाज खोल त कुरान कुरान शादो जे अगवा वक्त अल्लाह जिलाल फरमायो या अय्युहल्लज़ीना आमनू ला तदखुलू बुयूतन गैर बुयूतिकुम हत्ता तस्तअनिसू व तुसल्लिमू अला अहलिहा ॾाढे जो सुभान अल्लाह अन्य वॾे आवाज़ ईमान वारो
जी मुंहिंजा अल्लाह कंहिंजे घरनि में बिना इजाज़त जे दाख़िल न थियो चाचे जो घर हुजे मम्मी जो घर हुजे सौट जो घर हुजे फुफाट जो घर हुजे मारोट जो घर हुजे मासात जो घर हुजे कंहिंजे घर में लात तुखलू बुयूतन गैर बुयूतिकुम कंहिंजे घर में बिना मोकल जे दाख़िल न थियो चाचे जो दरवाज़ो हुजे त दरवाज़ो वॼाए इजाज़त मिले त अंदर वञ पर क़ुरान थो चए औरत पर्दो भी करे ईअं न त चाचे जे घर दाख़िल नहीं त सौट मथो गाढ़ो कयो तुंहिंजे आॾो वेही सौट खां बि पर्दो आहे मासात खां मारोट खां फुफाट खां जी माई जो जंहिंसां निकाह जाइज़ आहे उन खां पर्दो आहे भाॼई बि देर खां पर्दो कंदी अॼु पर्दे मां असांजी भेण हथो कढी छॾियो आहे केतिरा मुल्क ते ज़ाब आया आहिनि ज़िना जो दर खोलियो चोरी जो दर खोलियो ज़ोरी जो दर खोलियो क़त्ल धाड़ा फुरियूं ही छा आहे समूरनि गुनाहनि जी जड़ बेपर्दगी आहे ॿुधी छॾो ओ मुझे साईं फरमायो त तयूस जन्नत में न वेंदो ॾाढे ॻाल्हायो मूंसां साहबा जिसी तयूस केरा फरमायो जेके साल ते जेके भेण ते जेके नंग ते जेके न्याणीअ ते जेके माउ ते जेके सौट ते जेके पुफीअ ते जेके मासीअ ते गैरत कोन्हे इहो तयूस आहे तयूस जन्नत में न वेंदो हाणे हीअं चओ असांजो अल्लाह बि गैरत वारो असांजो हुज़ूर बि गैरत वारो अल्लाह खे कानू हुज़ूर खे उम्मत बि मनाई थो गैरत वारो अल्लाहु अकबर शरीर लिहाज़ में हिकिड़ो अहिड़ो बेॾे न्यारे मुंडे जीअं माई जो जंहिंसां निकाह जाइज़ उन खां पर्दो कंदी पर हिकिड़ो अहिड़ो बि पर्दो आहे जेको भाउ खां बि कंदी भाउ भेण जो निकाह जाइज़ आहे पीउ धीउ जो निकाह जाइज़ आहे माउ पुट जो निकाह जाइज़ आहे पर हिकिड़ो अहिड़ो बि पर्दो आहे जेका धीउ पीउ खां बि कंदी भेण भाउ खां बि कंदी पंहिंजे पीउ जाॾो पंहिंजे भाउ जाॾो मथो घारो न करे पंहिंजे पीउ जाॾो पंहिंजे भाउ जाॾो छाती हीअं नंगी न करे अल्लाहु अकबर छाती ढके वेहे छाती ज़ाहिर पंहिंजे पीउ जाॾो बि न करे भाउ जाॾो बि न करे मथो घाड़ो पंहिंजे पीउ जाॾो बि न करे भाउ जाॾो बि न करे हींअर त माना एॾी बेहयाई आहे एॾी बेग़ैरती वधी वई आहे रक्स राग नाच अॼु सौट नचे पई सौट ताड़ी पियो वॼाए गैरत वई मोकिलाए हेॾे हर मुड़े अॼु धीउ नचे पई पीउ ताड़ी पियो वॼाए अॼु भेण नचे पई त भाउ ताड़ी पियो वॼाए माई नचे पई मुड़ुस ताड़ी पियो वॼाए बड़ेवा तुंहिंजी गैरत बेटाई सही थो चए त वणनि जे नामनि खे था चांगा हणनि चक काठ सारो कमु अचे ॾारनि मझां ॾक ढिंगर पंजी ढक लॼूं लिकाइनि लोक हेड़ी हारे मुड़े बेटाई उन्हें ढिंगरनि खे उन्हनि पूरनि खे बि सारायो जेके ॿियाननि सां खणंदा आहियूं ढिंगर उहे पूरो उहे खड़हूं बेटाई उन्हनि खे सारायो आहे त खड़हूं भलियूं आहिनि इहे हेड़ी हारे मुड़े ढिंगर भला आहिनि इहे पूर भला आहिनि जेके असांजूं लॼूं लिकाए वेठा ॾाढे जो सुभान रखंदो रब करीम पर्दो ऐं फुला बेटाई तुंहिंजो पर्दो अल्लाह रखे केरु रखे चओ वॾे आवाज़ सां अबा केरु रखे चओ अल्लाह रखे पर्दे रखण वारो केरु बुलंद आवाज़ हेड़ी हारे मुड़े अल्लाह जो नालो त पंहिंजे घर वारनि खे पर्दो करायो इहो पर्दे जो हुकुम मौलविन कयो आहे पीरनि कयो आहे फ़क़ीरनि जा क़ुरान कयो आहे क़ुरान कंहिंजो किताब आहे ही कंहिंजो कलाम आहे चओ ॾाढे ॿुधो क़ुरान क़ुरान में फरमाया अय्युहन नबी बड़ी आवाज أزواجك وبناتك ونساء المؤمنين يدنين عليهن من جلابيبهن बड़े आवाज ए नबी हेरे हार मुड़े ए नबी
छो पंजे घर वारन के छो पंजे न्याणन के छो कलमे वारन औरतन के युद्धनीन अलैहिम मिन जलाबीबिहिम घर का बन कर बड़ी चादर में हुजने पर्दे में हुजने हिनन जे चेहरे ते गैर मत जी नजर न पवे न गैर मतन ते हिनन जी नजर झक न पवे कुरान ओ मुझे भेण जो सजना अम्मा जो सजना खुदा जो कुरान मुझे आजो दी कुरान में लाजी पर्दे जो हुक्म जो अजो कॉलेज नियार स्कूल नियार यूनिवर्सिटी नियार मेलन नियार शहर नियार ये माये के मस्जिद में नमाज पढ़ण जी मोकल कोने उनके दरगाहों घुमण जी मोकल के ॾिनिया यह गाल गलत हो गया है यार मुझे आ कुरान में फरमाई वज़कुरन मा युतला फी बुयूतिकुन मिन आयातिल्लाहि वल हिकमा इन्नल्लाह कान लतीफन खबीरा कुरान जिनके मने सुभान अल्लाह ता चयो औरत कुरान पढ़े रे 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 यार मुझे औरत कुरान पढ़े घर में पढ़े पर झके आवाज में पढ़े औरत जे कुरान पढ़ने जो आवाज भी चौथी वारी न टुपे धारे मत जे कने ते न पवे जे माई के जे भेण के जे मां के वॾे आवाज कुरान पढ़ण जी इजाजत कोने उन औरत के उन अम्मा के न्याणी भेण के लाडा सरा चवण जी इजाजत कहनी रबायूं चवण जी इजाजत कहनी छो कुरान ते नजर कर कुरान सजन थी चवड़े आवाज अज पोती वई पर्दो वियो लज वई लोई वई अमा खातून जन्नत अली सिंह जी घरवारिया हुजूर जी न्याणिया जन्नत जे औरतुन जी सदारा एडी पर्दे वारी हथ हथ बजा बदी अली के दीजे अली मां जने जान छदे वना अली मुझे जनादो रात जो खना जा अली मुझे जनादे जे मथा खजन जे फरन जी कतार जार जा डोई दिए इंसान बत्तिया जो न कजा अली रात जे वगड़े में मां खातून जन्नत के सामने में लाए जा अली या मुझे कदर दे नजर पई या मुझे बाबे मोहम्मद जी पई या तो मुरसालिया जी पई या सन हुसैन जी पई बच्चन जी पई अजनी ताई मुझे कदर दे गैर मर्द जी नजर न आए पई इन लातिल जी चवे मुझे मरी न काबू मुझे कदर ते भी कंजी नजर न पवे बता कयामत जे ॾियारे कहिड़ो कंदु खणी बाबे जारो था बता कोई चवे त खातून जन्नत जो कदर है तरो अल्लाह अकबर अली मुझे पैगाम पहुंचा मुझे भेनरुन ताई तकाब माई पान के चंड जड़ो न सदाई हर माई पान के सिज जिया सदाई छो त चंड दे समुरन जी ने नजर वेंदी आ 14 जी रात आ के खबर पई कि चंड तो बुधाए 15 जी रात आ 12 आ हेनी हर मुडे रमजान जो चंद शवाल जो मुहर्रम जो जुलहज जो पर सिजरे कोई न तो नियारे सिजरे कोई न तो नियारे हर माई पान के सिज जिया सदाई हेनी भी बाजार में हले हेनी हर मुडे ये जरूरी कम सा बहर वने बे मां जी घर दे वने तबे हिनरे कोई मत न नियारे अजे बना दो खजान न चोणो पे भेण न चे भाई भा तारी पियो है तुझी गैरत के सलाम बुढ़ी मरने गैरत का अजे दही न चे भाई पियो तारी पियो जाए ये गाल गलत हो गया है यार मुझे वारे बात लजीजो जान शादी कई तेरे दौर में सुभान अल्लाह तजो ये कि छड़ा मुझे वाइज में ठाओ सुभान अल्लाह जो मन इन साल वहां जी भी शादी थी बोलल्ला वासा जान शादी कई कुरान पढ़ाए क्या पढ़ाए कुरान वारे ताब रंग जीव्या तो घोटे ताबी रंग जीव्या अजो रंगन ता साबन तेरा बुरादी थी हेरो मिठो कुरान पढ़ाई अर्रहमान अल्लमल कुरान खलकल इंसान अल्लमहुल बयान
अञा ॾाढे जो सुभान अल्लाह हेॾो मिठो क़ुरान हिन शादी जे तकरीब जो शायदि रुगो चन्नू कोन्हे अब्दुल्ला आजिज़ कोन्हे मौलाना तालिब कोन्हे अब्दुल अज़ीज़ कोन्हे हे असांजो भाइटियो कोन्हे हिन शादी जे तकरीब जो शायदि रोज़े मशर जे ॾियारे अल्लाह जो क़ुरान वॾी आवाज़ जो सुभान अल्लाह बुलंद आवाज़ जो सुभान अल्लाह हेॾे हर मुड़े ख्वाह जी रुख़सती थे अबो मां दुआयूं ॾियनि अल्लाह असा जिंदगी में न्याणी जो पार अल्लाह थो अल्लाह इन उम्र के कबूल करे असा जे न्याणी जे घर के आबाद कजाए या दुआ जो न्याणी जे घर के रंग लाई छड़ी अजो आज अरे आयो अजो अज़म कयो त बाबा अजे हेरे जिन जो जवान न्याणी थी वई हुन न्याणन के हक ॾियो मिल्कत जी बवारस त न्याणी वर जी बवारस समझो ताला नथा समझो बरफ जो ससुल हक न्याणी जो वर्रा मुड़सा जेके औरतूं तव्हांजे घर में आहिनि जिन ते नज़र करे अव्हांजा नेण ठरनि था अलाह करे ठरनि तंहिंजा त सड़नि था पंहिंजे घर वारी ॾे निहारींदव त नेण ठरंदा न सड़ंदा ताना न ॾियो अगरि आउं शरी लिहाज़ सां घर वारी जे हिते हक़ वेही बयानु कयां भले तव्हीं आलमनि खां मुफ़्ती साहबनि खां पुछो अगरि हिते मां ज़ाल मुड़ुस जा हक़ वेही बयानु कयां सुभाणे थी सघे थो तो सुभाणे थी सके तो मानी भी पान बचायो कपड़ा भी पान धोइजो बीठा हूंदव शाख ते कपड़न जी तंगारी खणी हेॾे आजो मुड़े अल्लाह जो वास्तो तो घर वारनि सां भला हलो नबी सी फरमायो तो भलो उहो आहे जेको पंहिंजे घर सां भलो थो हले जेको पंहिंजे घर वारी सां भलो थो हले निकाह बि उहो भलो आहे जंहिंमें वरी ख़र्च बि थोरो आहे सादो निकाह सादियूं शादियूं उन में बरकतूं थो समझो था नथा समझो पंहिंजे न्याणी के दुआऊं ॾेई रुख़सत कयो न्याणी पंहिंजे घर सां वर सां ख़ुशि रहे माइट लाइ इन खां वधीक ॿियो कहिड़ो न्याणी खे दुआऊं ॾींदा कयो ऐं ॿियो हे न्याणे मुॾे पंहिंजे न्याणियुनि सां भला हलो न्याणियुनि खे हक़ ॾियो जवान थी उनजो निकाह करायो साईं फरमाईंदो मेराज वारी राति उहे माण्हू मूंखे ॾेखारिया विया जनम जा पद खणाई ॾिठुमि सिरणियूं पयूं उन्हनि जा दोरा पटी हुज़ूर पुछा के केरु चइजी न्याणियूं न उथारींदा ऐं न्याणियुनि खे पोती परदो बि करायो न्याणे के पोती पर्दे वारो वॾड़ा वेठा नची ॾाड़ीअ सां जॾहिं हया हो गैरत हुई पोती पर्दो हो लोड़ा हूंदा बहिराड़नि में उठ ते चढ़ी को माण्हू मटींदो हो त घर ते नज़र कान थो अचे उठ ते माण्हू चढ़ी उतां गुज़र कंदो हो मुंहिंजे नाने जी ॻाल्हि कंदा आहिनि चवंदा एॾो गैरतमंद हो असां ॾिठो बि हो पंहिंजो नानो एॾो गैरतमंद हो जो भाॼाई जा कपिड़ा रुगो ईअं ॾोर ते सुका तार ते जंहिंजो घर जे अंदर आयो उन लटन के तीरी दे छड़ी साड़ी छड़ी अब भाई नौ वॻो हो जैसा मर्दन जी नज़र पई त मां औरतुनि जे लिबास ते असां मर्दन जी नज़र पई औरतुनि जे लिबास ते उठ ते चढ़ी माण्हू मटींदो हो त बि घर ते नज़र कान पवंदी अॼु त बना एॾो ज़ुल्म आहे हेॾे आरे मुरे चौंकनि चौराहनि ते माण्हू बीठा आहिनि वरी बेहया त माण्हू पन पर उन न्याणियुनि खे तकण वारा तुंहिंजे घर में न्याणियूं कोन्हे तो पराई नंग के तो तकी तुंहिंजे घर नंग कोन्हे पराई भेण के तकण वारा अगर तुंहिंजे भेण के केरु तके त पोइ गैरत थी अचे जिने तूं थो तके इहा बि त कजी भेण आहे जे न्याणी ॾे तूं थो तके इहा बि त कजी न्याणी आहे जे इज़त ॾे तूं थो निहारी इहा बि त कजी इज़त आहे जे सुभाणे ऐं ॿुध नबी सी फरमाए मन सना सुनी बि अहली आहे नबी जो फरमान चयो त नबी जो फरमान सचो आहे मन सना सुनी बि अहली आहे मुंहिंजे सी फरमाए त सिना कर्ज़ अथव तव्हां कंहिंखां कर्ज़ वठंदा हो पोइ तव्हांखे माफ़ करे छॾींदा चयो अबा चयो ॾाढे वॾी आवाज़ आहे कंहिंखां 50,000 कर्ज़ वठो माफ़ थी वेंदो मुंहिंजे सी फरमाए त मन सना सुनी बि अहली आहे सिना कर्ज़ अथव ऐं कर्ज़ अदा करिणो पवंदो ॿिए जे न्याणीअ सां ज़िना कंदे सुभाणे तुंहिंजी न्याणी इहो कर्ज़ अदा कंदी ॿिए जे घरवारी सां सुभाणे तुंहिंजी घरवारी कर्ज़ अदा कंदी पर ख़ुदा जो कसम अलाह वारनि लिखियो बुज़ुर्गनि लिखियो अगरि पंहिंजे न्याणीअ खे घरां न कढे अगरि ॿिए जे न्याणियुनि खे इज़त सां केॾे पछाड़ी तुंहिंजे घर जे दीवारुनि दरवाज़नि सां बि ज़िना कई वेंदी पनाह त पुराण नाहे थींदो मन ज़ना सुनीअ बि अहली आहे ओ पछाड़ी तव्हांजे घर जे भितनि सां दरवाज़नि सां दरनि सां बि ज़िना कई वेंदी सो अल्लाह खां माफ़ी वठो अल्लाह असांखे इन्हनि शयुनि खां बचाए सम्झो था नथा सम्झो पोइ माफ़ी वठंदव अल्लाह खां चओ त असां ज़िना जे वेझो न वेंदासीं
जिना नस्ल जी दुश्मन अथव, शराब अकुल जो दुश्मन आहे। जिना नस्ल खे चट कंदी आहे, शराब अकुल खे चट कंदो। माना काफ़ी न्याणियूं। आख़िरी वाक़ियो बयान कयां। फ़कीर आयो माई जे दर ते, माई एॾी ही पर्दे पोती पर्दे वारी, हथ खे कपिड़ो वेड़ी। मां फ़कीर खे इहा बि ख़बर में त माई जो हथ अछो आहे या काड़ो आहे, भूरो आहे, हथ खे कपिड़ो वेड़ी। मुंहिंजे रंग ते, मुंहिंजे सूरत ते नज़र रखो, मुंहिंजे मुड़ुस जी पई। फ़कीर खे जो हीअं ख़ैर पई ॾे त फ़कीर ॿांह वरितो। माईअ खे जीअं जो फ़कीर धारे मर्द ॿांह वरितो, ॼण नांग जो डंग लॻे, बिजली जो करंट लॻे, ईअं माई हथ छॾायो। माई हथ छॾाए जी मुसले ते किरी। अल्लाह, जिंदगी गुज़री वई मुंहिंजी पोती पर्दे में। ऐं अल्लाह जे धारे मर्द मां जे ॿांह वरितो आहे। माई रोंदी रही, सोनारे जी घरवारी। शाम जो आयो सोनारो, माई ते नज़र करे परेशान थी वियो। घरवारी जे भर में वेही थो चए, छाजे करे पई वई? घरवारी थी चए, फ़कीर आयो। दरवाज़े ते सदाई मथ खे कपिड़ो वेड़े, फ़कीर खे ख़ैर पई ॾियां। फ़कीर मुंहिंजे ॿांह वरितो आहे, रुॼां थी मल्ला जज़ाब खां। ओ सोनारो रड़ करे तव्हां करे थो चए, ओ मुंहिंजी प्यारी घरवारी, तुंहिंजो कसूर कोन्हे, मां कसूरवार आहियां। जॾहिं सुबुह जो मुंहिंजे दुकान ते हिकिड़ी माई आई सोन वठण, मां बि बदनियती सां उन धारी माईअ जे ॿांह में त विधो। अगरि मां ॿी औरत जे ॿांह में त विधो त धारे मर्द मुंहिंजे औरत जे ॿांह में त विधो। भला त पुराण आहे थींदो मन ज़नास में बि अहली आहे। पोइ छा था चओ? आख़िर में हया पैदा कंदव या न कंदव? चओ वॾे आवाज़ सां, आख़िर में हया पैदा कंदव न? महाराज माई खे हया नथो पए त तही नज़र झकियूं पयूं। उहे अखियूं अलाह खे वणंदियूं अथव। माई बि जे बाज़ार मां हवा जो झोंको लॻो, थोरो माई जो अख खां पर्दो हटी वियो। साम्हूं हिकिड़ो बीठो, वाह माई तुंहिंजी अख। माई गैरतमंद पोती पर्दे वारी, जीअं जो आई काती खणी ठोका जो अख में कराई, दोडो जी थाली दे दियो। बानी के जी त ॿाहिरि बीठो अथई हिकिड़ो ज़ालिम, अख मुंहिंजी हुनखे वणी वई आहे। इहा अख मूंखे न खपे जेका गैर ते पई। अख वञी हुनखे ॾे। सॼी राति माई खे दर्द में निंड न, रोए पई, रोंदे 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 खून वहंदो रहियो अख मां। मुसले ते पई रोए। ख्वाब में रसूलुल्लाह जी ज़ियारत थी वई। उन साॻी जाइ ते मुंहिंजे साईं हथ रखियो। जीअं जो माई निंड मां उथी, अम्मा हुज़ूर तो फरमाए, अम्मा तो जेको पर्दो कयो आहे इहो अमल तुंहिंजे रब खे एॾो वणियो आहे। ए अम्मा उर्दे कर हुज़ूर जो मुबारक रखियो। हीअं जो माई उथी, उहा खे अॻे खां बि देर थी वियसि। हयादार औरतूं, अल्लाह जी कुरान में फरमाए न, वल हाफ़िज़ीन फ़ुरूजहुम वल हाफ़िज़ात। 22 सिपारो थी खोल कुरान, माना पढ़ो। वल हाफ़िज़ीन फ़ुरूजहुम वल हाफ़िज़ात, पंहिंजे उघड़ जी हिफ़ाज़त करण वारा बाना, पंहिंजे उघड़ जी हिफ़ाज़त करण वारियूं बानियूं मां अल्लाह खे प्यारियूं। ॾाढे जो सुभान अॼु हज़म कयो अल्हम्दुलिल्लाह। भाउ अब्दुल अज़ीज़ जेको अमल कयो आहे, अॼु हज़म कयो त अमीं बि पंहिंजे नियाणियुनि जूं शादियूं, पुटनि जूं शादियूं ईअं कंदा। क़ुरान पढ़ायो, छो क़ुरान पढ़ाईंदासीं। अबा पढ़ाईंदव न क़ुरान। फज़ूल ख़र्च न कंदा कयो। फज़ूल ख़र्च करण वारा नबी फरमाए त शैतान जे ॿाहिरि। ऐं बक़ाया ज़िंदगी जिते बि हुजो अल्लाह जे ज़िक्र में गुज़ारियो। तहिड़ो फरमाए थो, या अय्युहल्लज़ीना आमनू ज़कुरुल्लाह। कुरान में फरमाए थो, या अय्युहल्लज़ीना आमनू ज़कुरुल्लाह ज़िक्रन कसीरा। ईमान वारो रब तो जे त घणे में घणो मां रब खे यादि कई। कंहिंखे यादि कंदव? चओ वॾे आवाज़ सां, चओ अल्लाह 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 हस्बी रब्बी जल्लल्लाह मा फी कल्बी गैरुल्लाह। हस्बी रब्बी जल्लल्लाह मा फी कल्बी गैरुल्लाह। नूर मोहम्मद सल्लल्लाह।
لا إله إلا الله 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 أول آخر ہے اللہ ظاہر باطن ہے اللہ أول آخر ہے اللہ ظاہر باطن ہے اللہ حامی ناصر ہے اللہ حاضر ناظر ہے اللہ لا إله إلا الله 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 چاہے دم نکل جائے یہ بلال کہتے تھے چاہے دم نکل جائے یہ حسین کہتے تھے میرے منہ سے نکلے گا میرے منہ سے نکلے گا لا إله إلا الله 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 لا إله إلا الله لا إله إلا الله لا إله إلا الله محمد رسول الله محمد رسول الله محمد رسول الله صلى الله عليه وسلم صلى الله عليه وسلم صلى الله عليه